ॿिए पासे वां ख़बर शेयर कंदासीं मिठी मां जिते थाणे ॿाहिरां 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु कयो वियो आहे। पुलिस 2 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया मिठी मां जिते थाणे ॿाहिरां 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु कयो वियो आहे, जॾहिं त SHO खे पिणु मुअतल कयो वियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया मिठी मां थाणे ॿाहिरां 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु कयो वियो आहे। पुलिस 2 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया मिठी मां मिठी जे थाणे ॿाहिरां 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस 2 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं असां सां लाइन ते मौजूदु आहे मिठी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ वज़ीर। जी एजाज़, छा अपडेट्स आहिनि? अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया मिठी थाणे ॿाहिरां 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु कयो वियो आहे। कुझु ॾींहं अॻु मिठी शहर में घर अंदरि लाश अचण वारे मामले वारे वाक़े बाद थाणे ॿाहिरां 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं असां सां लाइन ते मौजूदु आहे एजाज़ वज़ीर। जी एजाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु मिठी में जेको ASI गुल मोहम्मद खान जे घर में 2 लाश जेके आहिनि पखे में टंगल मिलिया हुआ डूंगर में गुआड़ ऐं बदिका में गुआड़ जो उन वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ गुज़िरियल 4 ॾींहंनि खां जेको मिठी थाणे जो धरणो लॻल हुयो उन धरणे जो बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जे नोटिस खां पोइ मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जे नोटिस खां पोइ मिठी थाणे ते ASI गुल मोहम्मद साद ऐं साथियुनि ख़िलाफ़ 374(2) ऐं 302 उनखां अलावा 201 जेका गैंग रेप क़तल ऐं ॾोह लिकाइण जो केस जेको आहे उहो दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल करण खां पोइ तव्हांखे ॿुधायां हिन वाक़े में 4 ॾींहं खां जेको धरणो लॻल हुयो उन धरणे में SHO पारां केस दाख़िल करण खां इनकार कयो पियो। IG सिंध जे हुकम खां पोइ SSP तरपारकर सदर हसन न्याज़ी SHO मिठी मोहम्मद खान ज़हूर खे मुअतल करे लाइन हाज़िर करे छॾियो आहे ऐं इहो ॿुधायो तव्हांखे त जेके धरणो आहे उहो धरणो ख़तमु कयो वियो आहे ऐं धरणे जी अॻुवाणी कंदड़ पीपल्स पार्टी। ठीकु आहे एजाज़, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।